मुझी पहिरीं वीडियो अपलोड करण खां पोइ मूंखे इलाही दोस्तनि एप्रिशिएट कयो, घणनि फीडबैक्स ॾिना। उन मां कंहिं दोस्त मूंखे चयो कि यार थोरो ऑनलाइन अर्निंग जे बारे में ॿुधाए, लाइक ऑनलाइन अर्निंग हूंदी छा आहे, कीअं कबी आहे, बग़ैर पैसनि जे घर वेठे असां कीअं डॉलर्स में अर्न करे सघूं था। त हीअ वीडियो बेसिकली उन दोस्तनि लाइ आहे जेके ख़ासि तौर ते घर वेही ऑनलाइन अर्निंग करणु चाहिनि था पिया। शुरू करण खां पहिरियां मां पंहिंजो तारीफ़ कराईंदो हलां। मुंहिंजो नालो अब्दुल जलील आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रो टॉक्स। ऑनलाइन अर्निंग के डिस्कस करण खां पहिरियां मां तव्हांखे कुछ फंडामेंटल्स ॿुधाइण थो चाहियां पियो। अर्निंग जा मेन ॿ तरीक़ा आहिनि। नंबर वन आहे टू सेल अ प्रोडक्ट ऐं नंबर टू आहे टू सेल अ सर्विस। अच्छा, टू सेल अ प्रोडक्ट जो मतिलबु इहो आहे कि तव्हां पंहिंजो को बि ऑनलाइन स्टोर आहे या तव्हां वटि को फिज़िकल शॉप आहे त उन ते तव्हां पंहिंजी प्रोडक्ट्स सेल कंदा आहियो। लेट सपोज़ कंहिंजो को जनरल स्टोर आहे, कंहिंजो को कपिड़े जो दुकानु आहे, त उहो पंहिंजे प्रोडक्ट जे अगेंस्ट अर्निंग करनि था पिया। नंबर टू आहे टू सेल अ सर्विस। अच्छा, टू सेल अ सर्विस जो मतिलबु इहो आहे कि तव्हां पंहिंजे स्किल जे बेसिस ते अर्निंग करे सघो था। लेट सपोज़ कि जीअं इलेक्ट्रीशियन आहे, प्लम्बर आहे, उनखां अलावा गाॾियुनि जा मैकेनिक वग़ैरह आहिनि, मोबाइल जा मैकेनिक जेके आहिनि, त उहे पंहिंजे स्किल जे बेसिस ते अर्निंग कनि था पिया। त बेसिकली ऑनलाइन अर्निंग विदाउट एनी इन्वेस्टमेंट बि इहा ई सेम शइ आहे, जंहिंखे तव्हां वर्चुअल असिस्टेंट चवंदा आहियो या एज़ अ फ्रीलांसर जेके हूंदा आहिनि, त उहे पंहिंजे स्किल जे बेसिस ते अर्निंग कंदा आहिनि। हिते अक्सर हिकिड़ो सुवाल पुछियो वेंदो आहे कि यार जंहिंजो न ऑलरेडी बिज़नेस आहे ऑनलाइन, कंहिंजो ऑनलाइन स्टोर आहे, त उहो तव्हांखे छो हायर कंदो, उहो पाण छो नथो करे पियो? अगरि हुनखे अर्निंग हर शइ अचे थी पई त उहो तव्हांखे छो हायर कंदो? त यार हुनजो अगरि मां तव्हांखे सिंपल लफ़्ज़नि में मिसाल ॾियां कि लेट सपोज़ अगरि कंहिंजो होटल आहे, त डेफिनेटली होटल जो जेको मालिक आहे उहो कुकिंग पाण नथो करे सघे, उहो अॻिते सर्व नथो करे सघे, या उहो पाण डिलीवरी नथो करे सघे पियो, उहो इन्वेंट्री मैनेज नथो करे सघे थो पियो। डेफिनेटली हुनखे मल्टीपल हैंड्स खपनि, मल्टीपल माण्हू खपनि जेके हुननि जे बिज़नेस खे ग्रो करण में हेल्प आउट कनि। त डेफिनेटली ऑनलाइन बिज़नेसिस बि ईअं ई हूंदा आहिनि कि ज़ाहिर हिकिड़ो माण्हू हुनखे मैनेज नथो करे सघे पियो, हुनखे 2 खां 3 वर्चुअल असिस्टेंट या फ्रीलांसर खपनि। त अच्छा, हाणे हिते इहो आहे जो भई तव्हां कहिड़ी स्किल सिखो, त उन में तव्हां ते डिपेंड थो करे पियो तव्हांजी एक्सपर्टीज़ छा में आहिनि। त तव्हां पंहिंजे एक्सपर्टीज़ जे बेसिस ते ऐं नंढियूं नंढियूं स्किल्स आहिनि जेके तव्हां सिखी करे ऐं डॉलर्स में अर्निंग करे सघो था पिया। एमेज़ॉन आहे, शॉपिफाई, ईबे, इट्सी, अलीबाबा, अली एक्सप्रेस, इन्हनि जे बारे में तव्हां स्टडी कयो, इन्हनि खे थोरो पढ़ो, उन्हनि जो स्किल वग़ैरह सिखो ऐं उन जे स्किल जे बेसिस ते तव्हां अर्निंग करे सघो था पिया। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई आहे त पंहिंजे दोस्तनि सां लाइक कयो, शेयर कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो।